सजणो हुक्म मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। लतीफ़ टीवी में दुनिया जे सभिनी माण्हुनि खे भलीकार। सजणो अवां सां मुखातिब थींदो आहियां ऐं जंहिंजो वॾे में वॾो जेको मक़सदु हूंदो आहे उहो इहो आहे त असांजे समाज अंदरि जेका विगाणप आहे, जेका मायूसी आहे ऐं जेको इहो जुमिलो आहे त कुझु बि न थींदो, इन समूरी सूरत हाल मां समाज खे कीअं कढिजे, माण्हुनि खे कीअं कढिजे, पंहिंजी क़ौम खे कीअं कढिजे। ऐं उनजो वाहिद ज़रियो घटि मां घटि आऊं लतीफ़ साईं खे सम्झंदो आहियां। जेतोणीकि सभिनी मसइलनि जो हल सियासत आहे, पर सियासत बि असां वटि उन मायूसियुनि जे वर चढ़ी वई आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु एॾी प्रोपगेंडा कई वई आहे जो अॼुकल्ह असां इहो चवंदा आहियूं, दोस्त ॿ ॼणा गॾिबा आहियूं पाण में त चवंदा आहियूं अदा तूं मूंसां सियासत न कर। यानी सियासत खे असां एॾो दाग़दार बनाए छॾियो आहे जो असां मतिलबु त आम रवा जी ज़िंदगी में बि ईअं चवंदा आहियूं त मूंसां सियासत न कर। हालांकि सियासत वॾी इबादत आहे ऐं सियासत जहिड़ी का इबादत ॿी थी ई नथी सघे। ऐं जॾहिं पॉलिटिकल साइंस पढ़बी त असांखे अंदाज़ो थी वेंदो त असां मतिलबु त सियासत केॾी वॾी शइ आहे। सो ख़ैर पाण मौज़ू ते अचूं था, वीडियो तवील थी वेंदी ऐं असां वटि हिकिड़े मिंट जूं शयूं बि नथियूं ॾिठियूं वञनि त तवील वीडियो केरु ॾिसंदो। तंहिं करे ऐं नंढियूं नंढियूं वीडियोज़ रखंदो आहियां, 5 मिंटनि जूं, 7 मिंटनि जूं, 8 मिंटनि जूं, वधि में वधि 10 मिंटनि जूं। पुराणियूं मुंहिंजूं डिघियूं वीडियो ज़रूरु आहिनि, पर थोरियूं रखंदो आहियां त जीअं सभई माण्हू ॿुधनि। लतीफ़ साईं हिकिड़ो ससुई आबरी सुर, लतीफ़ साईं ससुई ते पूरा 5 सुर लिखिया आहिनि। ससुई आबरी मां हिकिड़ो बैत लतीफ़ साईं जिन जेको पेश कयो आहे, उमिरि सभु इश्क सी पुनूं जे पुछनि, समूरी हयाती जेके इश्क सां पुनूअ जे लाइ पुछनि थियूं। कमाल जी ॻाल्हि आहे। पुनूं केरु आहे इहो त वरी सोचण जी ॻाल्हि आहे। पुनूं छा इहो केचम क़ुरान वारो पुनूं आहे या पुनूं का तब्दीली आहे, पुनूं को इनकलाब आहे, पुनूं का सोच आहे, पुनूं को महबूब आहे, को टारगेट आहे, छा आहे? रीस रेज़ालियूं तिनसी कुॼाड़े खे कजनि। हाणे जेके सॼी हयाती पुनूं पियो पुछनि, उन्हनि सां रीस छो था करियो? ही जेके माण्हू चवंदा था वतन तब्दीली तब्दीली तब्दीली, उन्हनि सां असीं रुॻो रीस कोन था करियूं, पर रेज़ालियूं बि कयूं था, ज़्यादतियूं बि कयूं था, उन्हनि ते तंज़ूं टोकूं बि कयूं था। त हाणे हीउ ग़ुलाम रसूल चांडियो बि का तब्दीली आणींदो, हीउ जेको ग़रीब मिसकिन माण्हू इहो किथां तब्दीली आणींदो? असां इहो तइ करे छॾियो आहे त तब्दीली सिर्फ़ु भोतार आणे सघनि था, जेके असुल में तब्दीली जा वॾे में वॾा दुश्मन आहिनि, वॾे में वॾा वेरी आहिनि। मार्ग जे मरनि वॾो तालिया तिन जो बैत त ॾिसो, उमिरि सभु इश्क सी पुनूं जे पुछनि, रीस रेज़ालियूं तिन सी कुॼाड़े खे कजनि। मार्ग जे मरनि वॾो तालिया तिन जो। मार्ग माना रस्तो, जेके इश्क जेको इश्क ॾांहुं पंधु थी रहियो आहे ऐं मक़सद ॾांहुं पंधु थी रहियो आहे, तब्दीली ॾांहुं पंधु थी रहियो आहे, उन पंध में ई जेकॾहिं हू मरी थियूं वञनि त सच पुछो त उहो जेको हज़रत इनकलाब आहे, जेका तब्दीली आहे, उहा तब्दीली उन्हनि खे न रुॻो भलीकार करे थी, पर उन तब्दीली जे लाइ अहिड़ा माण्हू सूखड़ी आहिनि। छा असां वटि अहिड़ा माण्हू रहिया आहिनि? छा सिंध में असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि? घटि मां घटि गुज़िरियल 2 ॾहाकनि खां त अहिड़ा माण्हू नथा ॾिसिजनि। ऐं जेके उहे आदर्शी इंसान हुआ, जेके नज़रियाती माण्हू हुआ, उहे हिकिड़ा त ख़तमु कया विया ऐं ॿियनि खे ख़ामोश करायो वियो ऐं 3 खे ख़ौफ़ जो शिकार बनायो वियो। नतीजे में उहो जेको तालिया आहे, उहो जेको तामाऊ आहे, उहो जेको घुर्जाऊ आहे, उहो जेको सॾे रहियो आहे, उहो वॾी तकलीफ़ में आहे, उहो वॾी पीड़ा में आहे। तब्दीली सची बची इनकलाब हिकिड़े अहिड़े रूह जो नालो बि आहे
जंहिं रूह में हिकु हसीन दुनिया वसे थी ऐं पिटाई उहा ॻाल्हि असांखे अहिड़े तरीक़े सां सम्झाए थो जो असां हैरान थी वञूं था। सॼणो असांखे रीस ऐं रेज़ालियूं न करणु खपनि ऐं पंहिंजी ज़िंदगी इश्क सां गुज़ारणु खपे। इश्क मुहबत न, इश्क यानी कमिटमेंट जी उहा इंतिहा जंहिं इंतिहा में ज़िंदगी नंढड़ी हुजे ऐं मक़सदु वॾो हुजे। हाणे जॾहिं ज़िंदगी नंढड़ी हूंदी ऐं मक़सदु वॾो हूंदो त तव्हां छा था सम्झो त तब्दीली वारे अमल खे कोई रोके सघंदो? पोइ असांजा ही सूर साॻिया रहंदा। पोइ ही जेके असां ज़िलतुनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं था, पोइ जेको असां ही दरख़्वास्तुनि जा पना खणी नौकरियुनि जे लाइ बोतारनि जे पोयां असां भॼंदा था रहूं, जेके उहे दरख़्वास्तूं वठी उन्हनि दरख़्वास्तुनि खे डस्टबिन जे हवाले करे छॾनि था ऐं पोइ राति जो जॾहिं वेहनि था ऐं वॾा वॾा टहक ॾियनि था ऐं बसि हू असांखे जेकॾहिं को कुल्हे ते हथु रखंदा आहिनि त इलेक्शन जे दौर में रखंदा आहिनि त अचो त उन्हनि माण्हुनि खे पाण ॻोल्हियूं जेके समूरी हयाती भरपूर इश्क सां, ज़बरदस्त क़िस्म जे इश्क सां पुनूं जो पुछंदियूं रहनि थियूं। अचो त पाण ईअं बणिजूं, अचो त पाण उहा ससुई बणिजूं, असां मां हर हिकु उहो ससुई बणिजे जेका सॼी हयाती इश्क जे उन उरूज ते बीठल आहे, जेका रुॻो पुनूं 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 यानी तब्दीली 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 तब्दीली। सॼणो मूंखे उमेदु आहे त तव्हां लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कंदव ऐं मूंखे कंहिं कंहिं वक़्तु ॾुख बि थींदो आहे त असां औरतुनि जा को फ़ोटो ॾिसूं था सोशल मीडिया ते त उनखे हज़ारे लाइक्स ॾेई था छॾियूं, पर हिकिड़ो अहिड़ो मुफ़क़िर, हिकिड़ी अहिड़ी हस्ती जेको हिन समाज में हसीन तब्दीली आणे सघे थो, असां उनखे नज़रअंदाज़ कंदा आहियूं। इन जो मूंखे ॾुख थींदो आहे, पर असांखे पंहिंजी पतीअ जो कमु करिणो आहे। असां मां हर हिक खे, ऐं ईअं मूंखे बि पंहिंजी पतीअ जो कमु करिणो आहे। ऐं हिन वक़्तु गर्मी में वेठल आहियां, मथां हिकिड़ो नंढड़ो पखो हली रहियो आहे ऐं गर्मी में वेही बि ऐं चवां थो त हीउ पैगाम पहुचे। सो अवां सभिनी दोस्तनि ते मतिलबु इहा फ़र्ज़ बि आयत थिए थो ऐं अर्ज़ु बि कयां थो त महिरबानी करे फ़िक्र लतीफ़ खे झर झंग पहुचाइण जे लाइ वधि खां वधि ही वीडियो शेयर कयो, सब्सक्राइब कयो। यूट्यूब चैनल ते जेको आहे सो उनखे तव्हां क्लिक करे ही ॿुधो बि, गौर सां ॿुधो यारो, गौर सां ॿुधो। वक़्तु ॾाढो बेरहम आहे। सदाईं सुखिया हुजो, सदाईं आबाद हुजो। हक़ मौजूद, जिए सिंध ऐं जिए लतीफ़।